एसएसपी सांगड़ गुलाम नबी कीरो जी हिदायतुनि ते ॾोहारनि ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जारी आहे। उन सिलसिले में एसएचओ सराड़ी इम्तियाज़ अली ख्वावर मंशात फ़रोश दानिश शेख, इरफान शाह ऐं मोहम्मद असलम खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 70 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। जॾहिं त एसएचओ दरिया खान रिंद बशीर बिरोही मंशात फ़रोश, रूपो भील शमन कहेरी ऐं अता मोहम्मद माशी खे गिरफ़्तार करे 60 लीटर देसी शराब हथ कयो आहे। एसएचओ लुंडू दोस्त अली बिरोही गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद इसहाक खाखड़ वटां 20 लीटर देसी शराब ऐं रफ़ीक मकरानी वटां विक्सीअ जूं 2 बोतलूं हथ करे वरितियूं आहिनि। उन खां अलावा एसएचओ जाम नवाज़ अली, मुनवर हुसैन राजपूत, लालनो भुट्टो, मोहम्मद अशरफ कुरैशी ऐं मोहम्मद शाहिद मकरानी वटां 60 लीटर शराब हथ कयो वियो आहे। जॾहिं त एसएचओ बीरानी वसीम अरबाब, शहज़ाद अली ऐं रिज़वान शाह वटां 20 लीटर देसी शराब, जॾहिं त एसएचओ नवाब आबाद अहमद खासकेली, असद सिकंदर बलोच, मोहम्मद असकर ख्वाजा ऐं मोहम्मद इस्माइल पठान वटां 50 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। उन खां अलावा एसएचओ तालका जाबिर हुसैन लाहौरी कार्रवाई कंदे जमाल मरी ऐं आसिफ ज़रदारी वटां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। गिरफ़्तार थियल मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि। शाहपुर चाकर में 2 नामालूम जवाबदारनि मोहम्मद खान डायरी ऐं अब्दुल ख़ालिक डायरीअ खां फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते जवाबदार मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन छॾे फ़रार थी विया, जेकी पुलिस पंहिंजे कब्ज़े में वठी जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे।